जय झूलेलाल। असां जॾहिं कलर्स ॾिसंदा आहियूं, नेचर में ग्रीनरी हुजे या गुलनि जो रंग हुजे या कॾहिं नया कपिड़ा था ख़रीदूं, हुन में हमेशह सुठा कलर्स ॻोल्हींदा आहियूं। ईअं छो? छाकाणि त कलर्स पाण में हिकु थेरेपी आहे। हिन में पावर आहे असांजी मूड अपलिफ्ट करण जी ऐं चेंज करण जी। मां संजना रामचंदानी हिकु प्रैक्टिसिंग आर्टिस्ट, आर्ट एजुकेटर ऐं स्टूडियो ओनर आहियां। त जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ का पेंटिंग या आर्ट वठो त पहिरीं इहो सोचो तव्हांखे पंहिंजे स्पेस में कहिड़ी एनर्जी खपे। तव्हांखे क्रिएटिव खपे, काम ऐं मेडिटेटिव खपे, पावरफुल एनर्जी खपे, मोटिवेशनल खपे। पोइ ॾिसो कहिड़ो कलर खपे तव्हांखे। जीअं रेड, येलो ऐं ऑरेंज थींदा आहिनि, ही वॉर्म कलर्स हूंदा आहिनि। ही डायरेक्टली दिलि सां कनेक्ट कंदा आहिनि ऐं हिन जी एनर्जी ही ॾाढा एनर्जेटिक एंड इमोशनल वारा कलर थींदा आहिनि। हिन जो ॿियो ख़ासियत आहे कि ही फोकस पॉइंट्स ते हूंदा आहिनि। जिते बि ही कलर हूंदो तव्हांजो फोकस, तव्हांजी नज़र पहिरीं हुते वेंदी। ॿिया हूंदा आहिनि कूल कलर्स, ब्लू, ग्रीन एंड पर्पल कलर। ही कूल एंड कामिंग इफेक्ट ॾींदा आहिनि। ही यूजुअली बैकग्राउंड में हूंदा आहिनि, जीअं वाटर हुजे, स्काई हुजे, ऐं ही ॾाढा थधा कलर हूंदा आहिनि। वॉर्म एंड कूल कलर्स खे मिलाए करे हिकु बैलेंस पेंटिंग ठहंदी आहे। ही मुंहिंजी कुझु पेंटिंग्स आहिनि जे तव्हांजे एनर्जी सां मैच करे त तव्हां मूंखे DM था करे सघो। मां ऑफलाइन एंड ऑनलाइन आर्ट बि सेखारींदी आहियां। मुंहिंजो स्टूडियो वडाला में आहे। अहिड़े ॿिए टिप्स लाइ ऐं पेंटिंग जे इंफॉर्मेशन लाइ तव्हां मूंखे फॉलो था करे सघो। नए साल जी लख लख वाधायूं। हरिओम।